बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां यहाँ जो पंहिंजो फैज़ गबोल दोस्तों, अॼु असांजो सखर तरफ़ रवानगी आहे, जिते सखर प्रेस क्लब में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी मीटिंग रखियल आहे। उते वञिबो ऐं अव्हांखे सखर प्रेस क्लब जा मंज़र बि ॾेखारिबा ऐं मीटिंग में भी अव्हांखे लाइव ॾेखारियो वेंदो ऐं असां सां दोस्त भी गॾु आहिनि। ख़ालिद हुसैन बोज़दार भी गॾु आहे, उस्ताद ड्राइवर, उन्हनि जो भी अव्हांखे दीदार करायो वेंदो। हीअ आहे ख़ालिद हुसैन बोज़दार साहब, ही उस्ताद रियाज़ हुसैन मेंगरा साहब। दोस्तों दुआउनि में यादि कजो, सखर तरफ़ रवानगी आहे। सफ़र दौरान उहे भी दुआउनि जी ज़रूरत हूंदी आहे। वॾी महिरबानी, लख थोरा। एजाज माए तो ये है कि तेज इंशाल्लाह जल्द बदलूंगा, पर जिस टाइम पे नतो बदे वो कमेंट में जेतो भी प्रॉब्लम आ बोलते होता। बाकी व्हाट्सएप ग्रुप जो तो मसलो आ उनके लिए हैंड असल में खबरों लीक थी तमाई कयो हाने इनायत पीर ज़्यादा सावा असिस्टेंट न्यूज़ एडिटर मामूल के रखियो आ, उनका जो नंबर क्या है नोट कयो। खबर कंफर्मेशन आप इन्हनि खे तव्हां तुरंत रिस्पॉन्स ॾींदो तव्हांखे, और जेको बि आहे शिकायत उनजो अदालत कंदो। ठीकु आहे। बाक़ी रिपोर्टर डायरिया पेज वधण जी वधायूं में ज़रार पींगरा तो साहब आहे, रिपोर्टर डायरी उन्हनि खे तव्हां मोकिलियो। उन्हनि जो नंबर क्या है 0334 300
75 10 5 हाँ 66